नाज़रीन ते ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कंदा रहूं त बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़ोरदार बरसात पई आहे। नदी नालनि में ॿोॾि जो ख़तरो पैदा थी वियो आहे। ग्वादर जीवाणी समेत जाबलू सिलसिले में तेज़ हवाउनि सां बरसात पई आहे। ॿोॾि जे रेलनि सबबि हिकु दर्जन खां वधीक ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहियूं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़ोरदार बरसात पई आहे। नदी नालनि में ॿोॾि जो ख़तरो वधी वियो आहे। ग्वादर जीवाणी समेत जाबलू सिलसिले में तेज़ हवाउनि सां बरसात पई आहे। ॿोॾि जे रेलनि सबबि हिकु दर्जन खां वधीक ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़ोरदार बरसात पई आहे। नदी नालनि में ॿोॾि जो ख़तरो वधी वियो आहे। ग्वादर जीवाणी समेत जाबलू सिलसिले में तेज़ हवाउनि सां बरसात पई आहे। ॿोॾि जे रेलनि सबबि हिकु दर्जन खां वधीक ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि अॼु बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे।